कराची ज़िले ओलह में एसटीपी के मरकज़ी सॾ ते लासी ॻोठ जे भिटाई चौक ते ज़िले सदर रजब मक्सी फवाद लुंड मंठार बुघियो हाजी रिंद महर जमाली पीर रावल की अॻवाणी में एहतजाजी रैली कढी वई। रैली में एसटीपी कारकुननि ऐं शहरियनि वॾे अघ में शिरकत कई। मुज़ाहिरीन हथनि में पार्टी परचम खणी सख़्त नारेबाज़ी कंदे भिटाई चौक ते धरणो हयो। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त शहीद बेनज़ीराबाद में पुरअमन एहतजाज करण दौरान पुलिस कारकुननि ते कड़की पई ऐं निसार कीरियो के घर में घिड़ी चादर ऐं चौधीवारी की खिलाफ वर्जी कई। मरकज़ी अॻवान निसार कीरियो की ज़ाल ऐं भाउ खे खंभियो वियो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि मुतालबो कयो आहे त नंगनि ते तशद्दुद कंदड़ नाअहल एसएसपी अमीर सऊद मक्सी के फौरन तौर हटाए ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे। ॿी सूरत एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।